जी नाज़रीन, जीअं त अॼु असां पंहिंजो प्राइमरी स्कूल खान मोहम्मद खुवाड़ में मौजूदु आहियूं ऐं हिते काफ़ी शिकायत आहे त ॿार जेके आहिनि तमामु घणा आहिनि, जॾहिं त उन्हनि जे लाइ फर्नीचर मुयसरु न आहे ऐं उस्ताद बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 मुक़ररु थियल आहिनि। हिते उस्ताद बि सिर्फ़ु 2 मुक़ररु थियल आहिनि। हाणे तव्हां पाण ॾिसो त एतिरा जेके शागिर्द आहिनि ऐं शागिर्द तमामु घणा आहिनि। ही मासूम ॿार आहिनि जंहिंजो मुस्तक़बिल आहे तालीम ते, ऐं तालीम खां सवाइ त कुझु बि न आहे ऐं तालीम तमामु ज़रूरी आहे। हाणे इहा मां पाण ॾिसो त ही मासूम ॿार आहिनि जेके ही सबक़ु पढ़ी रहिया आहिनि। त हाणे मक़सदु चवण जो इहो आहे त उस्ताद सिर्फ़ु 2 मुक़ररु आहिनि ऐं फर्नीचर बि मुकमल न आहे ऐं शागिर्द तमामु घणा आहिनि ऐं ॿार तमामु घणा आहिनि। ही फर्नीचर आहे जेको सालनि खां वठी टुटल भॻल पियो आहे, भॻल हालत में आहे। जॾहिं त हिते जेके उस्ताद आहिनि उन्हनि जे वेहण जे लाइ फर्नीचर बि कोन्हे, कुर्सी बि कोन्हनि ऐं ॿारनि जे लाइ बि फर्नीचर मौजूदु न आहे ऐं भॻल टुटल फर्नीचर आहे हिते ॿारनि जे लाइ। हीअ जेको ॻोठ खान मोहम्मद खुवाड़ जो स्कूल आहे, हिन में उस्ताद त रेगुलर आहिनि। साईं अली मोहम्मद बिरोई आहे जेको तमामु बहितरीनु जेको सो उस्ताद रहियो आहे ऐं आहे, ऐं साईं गदीर हुसैन खुवाड़ जेको उहो बि तमामु बहितरीनु उस्ताद आहे। हाणे हिते पहिरियां साईं गुलाम शबीर जेको खुवाड़ हूंदो उहो बि रिटायर थी वियो ऐं साईं फ़क़ीर हुसैन खुवाड़ अलाह हुनखे जन्नत नसीब करे, उहो बि जेको सो गुज़ारे वियो हिन जहान तां। उहो बि हिते टीचर मुक़ररु हुयो। हाणे इन खां अलावा साईं निसार खुवाड़ हूंदो काफ़ी साल पहिरियां, उहो बि गाजी ट्रांसफ़र थी वियो ऐं इन खां अलावा हाणे ॾिसो त 2 उस्ताद एतिरे जेके शागिर्दनि खे कीअं फेस कनि, कीअं मुंहुं ॾियनि। ज़ाहिर आहे हिकिड़ी उन्हनि जे लाइ तकलीफ़ आहे। इन जे करे हुकूमत, सिंध हुकूमत ऐं तालीम खाते खे घुरिजे त वधीक 2 उस्ताद हिते मुक़ररु करे जीअं तालीम में बहितरी अची सघे। अस्सलामु अलैकुम।